पाप नगर, पाप नगर। अज भी इन कुकड़ मूंसां सुठो न कयो, सॼी उमिरि मूंसां जुठ कयई। अरे जॾहिं कुकड़ तोखे ख़बर बि हुई त सुभाणे मुंहिंजो मेल रखियल आहे ऐं अॼु मरी वई, कंहिंखे था ॾियां? चवंदा न आहिनि सब्र जंहिंजो सीर तीर न घुसे तंहिंजो। कारे बोकारो कयूं। वल्लू छो तू रोए? भला मेल हरायो आशा। अरे न मम्मू न, अञा वॾी ॻाल्हि आहे। भला भोतार पादर आया थी छा? अरे न मम्मू न, पादरनि जो ख़ैर आहे, अञा वॾी ॻाल्हि आहे। पक पोपरीअ बुझो ॾिनो सही। अरे न मम्मू न, जेकॾहिं पोपरी मूंखे बुझो ॾे न त आङुरियूं वञी करे कुते खे खारायांसि, अञा वॾी ॻाल्हि आहे। भला मेल ते पुलिस का करे पैसा कसिया सही छा? अरे न मम्मू न, पुलिस का न कंदी। तोखे ख़बर न आहे मेल कराईंदड़ अॻ में सूबेदार खे पैसा ॾेई छॾींदा आहिनि, त पोइ पुलिस का छो कंदी? अञा ॻाल्हि वॾी आहे। भोंक त सही, छा ॻाल्हि आहे? पक तोखे छिते गुटे गादो। अरे न मम्मू न, औरती अच त असुल ॻाल्हि ॿुधायई, औरती अच। न भाउ, तोखे छिते गुटे गादो। मां तुझे वेझो ईंदुसि त तूं चक पाईंदे, पोइ वरी मूंखे 14 सुयूं हणणियूं पवंदियूं। जरनी खे भी ख़बर थी पवे सोइन जी। अरे मम्मू अञा वॾी ॻाल्हि आहे, औरती अच त ॿुधायां। बोलो मां तुंहिंजी ॻाल्हि कोन ॿुधंदुसि। त ख़बर पवे हा न, तूं चरियो आहे त मां बि घटि न आहियां। वलू सदाई वेल में वञे त काॾे वञे। मंठार मारे ॾियो हाशिम, या उनजी पक्की ताड़ कयो, जीअं उन सीने ते फायर कयां ऐं हाउ जी बाहि मारियां। मंठार छो? बालाज खान जो छो न सुर खणजे? बाबा, बालाज खान सोलो कोन मरंदो, हा बाक़ी मंठार खे मारजे। सिकंदर खान ते मंठार ओताक में अची फायर करे वियो। सिकंदर खान मंठार खे मारण जे लाइ बालाज खान जी ओताक ते काह करणी पवंदी। भोतार साईं, भोतार वॾो इजाज़त ॾे त बालाज खान जी औताक त छा, पर उनजे घर खे बाहि ॾेई साड़े छॾूं। ओताक खे या उन घर खे बाहि ॾियण जो वक़्तु आयो त ज़रूर बाहि ॾींदासीं, पर उन खां पहिरियां मंठार खे मारणो आहे हाशिम। बालाज खान मुझे फोन कई, पुलिस का अकबर के छड़ायो, इन गाल ते कावड़ियल है। सिकंदर रावल, तव्हां ख्याल सां घुमजो, ये तो बालाज खान जा वाठा तव्हां जे मथो वार करे वञनि। बालाज खान जा लोफर असांखे छा मारींदा बाबा? असां उन्हनि जो सिर खणंदासीं। असां चाचा, अॼु ताईं जेकॾहिं बालाज ज़िंदा आहे न, तव्हांजी महिरबानी सां, न त केतिरो वक़्तु पहिरियां बालाज खान खे मारे छॾियां। रावल, बालाज खान असांजो दुश्मन ज़रूर आहे, पर उन सां असांजो रिश्तो बि थियल आहे। जे बालाज खान असांजे हथां मरी पियो त क़यामत वारे ॾींहुं भेण जो मयारी थींदुसि। तव्हां भले पुफीअ जी मयार न खणो बाबा, पर बालाज खान खे मां मारींदुसि, मां। नंढा भोतार, तव्हां जज़्बाती न थियो। बालाज खान माण्हू न मिरू आहे, मिरू
उनखे मारण बाबा ॾाढो ॾुखियो आहे, छो त कमदार याकूब ऐं कूड़ कॾहिं न बाबा, कॾहिं बि न। कमदार बालाज खान जो सीनो छा रुक जो आहे छा, जो असां जूं बंदूकूं पार न कंदियूं? रावल, इन खां पहिरियां जो बालाज खान असां ते वार करे असां उनजो सिर खणंदासीं। पुट सिकंदर, तूं तकड़ न कर, बालाज खान खे मां शेरदिल खां माराईंदुसि। कमदार गाॾी कढाए त शेरदिल सां मिलो। हाज़ुर गोतार, गाॾी तयार बीठी आहे, अचो साईं, अचो अचो। मिठल, मूंखे त सम्झ में नथो अचे, इन मोए ज़ालिमा असांजी जान कीअं छुटंदी? मुरादा, बालाज खान मूंखे पुलिस खां हिन लालच ते छॾायो ऐं मूंखे अखियुनि में काठियूं बि हईं। मां त हुनजी नीयत खां वाक़िफ़ आहियां। तूं त मूंखे बि इजाज़त नथो ॾी तां को बालाज खान जे घर वञा, उनजी ज़ाल ऐं धीउ सां ॻाल्हायांसि त पंहिंजे हिन बघेड़ खे त ॿधंसि। को बि फ़र्क़ु कोन पवंदो, रहंदो ज़िद वधंदो। मुरादा, उन बालाज पंहिंजी अना जी ख़ातिर पंहिंजे वॾे भाउ खे मारे छॾियो, ॿियो क़ैद में आहे। ॿी इहा ख़बर पई आहे त पंहिंजी भाॼाई ऐं भाट खे बि माराए छॾियो अथई। इहो पंहिंजनि जो रत पियाक आहे। मूंखे त डपु थो थिए, किथे निभागे ज़ोरी कई त पोइ असीं छा कंदासीं? छिते जो इलाज हूंदो आहे अम्मा गोली। मां सीने में सिधियूं गोलियूं हणंदीसांसि। हो जेको थियो न, ॾिठो वेंदो, छितो त मरी पवंदो न। अल्लाह मारींदो उन आदमखोर जानवर खे, पर तूं हथियार खणी छो निकिती आहीं धीअ? बकरिन सां हाणे मां वेंदसि बाबा, ऐं मूंखे न रोकजो, छो जो मां तव्हांजो पुटु आहियां बाबा, पुटु, ऐं पुटनि खे क़ैद नाहे कबो। राबेल धीअ, इहा त तोखे बि ख़बर आहे त तूं हुन बालाज खान जो ज़िद आहीं। मां तोखे अकेलो ईअं ॿाहिरि वञणु कीअं ॾियां? मूंखे ख़बर आहे बाबा त बालाज खान जूं नज़रूं मूं में आहिनि, पर बाबा चवंदा आहिनि त जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखे। बाबा, तुंहिंजी राबेल में दुश्मन खे मुंहुं ॾियण जी सघ आहे। छोकिरी तूं चरी छो थी आहीं? तोखे असीं ॿकरियूं चारण लाइ कोन मोकिलींदासीं। मिठल, तूं इहे ॿकरियूं विकिणी छो नथो? अम्मा, तव्हांखे मूं ते यकीन आहे त पोइ मूंखे ॿकरियुनि सां गॾु वञण ॾियो। मुंहिंजी आज़ादी खे क़ैद न कयो अम्मा। राबेल धीअ, मां तोखे इन करे त कोन रोकियो आहे त तो ते यकीन कचो आहे, पर धीअ, तुंहिंजो अबो ग़रीब आहे, कमज़ोर आहे, ऐं हू दुश्मन ताक़तवर आहे। बाबा, दुश्मन भली केॾो बि ताक़तवर हुजे, रब असांजो रखवालो आहे। तव्हां रुगो पंहिंजी दिलि मां इहो ख़ौफ़ कढी छॾियो त रब खां वधीक को ताक़तवर थी थो सघे। मंठार खे बि असांजी तलाश हूंदी शेरदिल, जल्दी मंठार सां असांजो मिलण थी वेंदो। जेकॾहिं मंठार मुंहिंजे साम्हूं अची वियो त मंठार जे जिस्म जूं बूटियूं तारनि में टंगियल ॾिसंदे। महबूब साईं, तुंहिंजो कसम, मंठार कूड़ कोन थो ॻाल्हाए। तू कूड़ थो ॻाल्हाए मंठार? मीर सां मुंहिंजो निकाह हुयो, तो तॾहिं मीर खे मारियो। तो नाहक कयो आहे मंठार, नाहक कयो आहे। पाप नगर, पाप नगर, पाप नगर, पाप नगर।
पुलिस खे कॾहिं बि हथु कोन ॾींदुसि। बाक़ी जेकॾहिं बालाच जो को बि वाठो रुख ते चढ़ी वियो उनखे ज़िंदा कोन छॾींदुसि। गुलाब तूं त बालाच जे वाठनि खे चङी तरह सुञाणी थो। तूं रुगो इशारो कंदो वञजांइ, मां गोलियुनि सां उन्हनि खे केराईंदो रहंदुसि। तोखे छो ॿुधायां शेर दिल, जेकॾहिं मुंहिंजी नज़र ते चढ़ंदा न त हथियार मुंहिंजे हथनि में बि आहे, मां छो न उन्हनि खे उॾाए छॾियां। गुलाब मंठार ॾे मुंहिंजो वहिंवार रहियल आहे, उनखे किथां बि ॻोल्हियो त जीअं मां पंहिंजी दिलि जो बार हल्को कयां। मंठार खे बि असांजी तलाश हूंदी शेर दिल, जल्दी मंठार सां असांजो मिलणु थी वेंदो। जेकॾहिं मंठार मुंहिंजे साम्हूं अची वियो त मंठार जे जिस्म जूं बूटियूं तारनि में टंगियल ॾिसंदे। दुश्मन जो हक़ आहे सीने वारी गोली मां साथ, पर मुंहिंजी मञो त वरियल ख़ान खे बि लिफ्ट करायो। शेर दिल वरियल ख़ान वॾेरो आहे, असांखे कमु ईंदो। हाणे बि ॾिस चाचे अकबर खे पुलिस खां छॾायईं। हाँ शेर दिल, वरियल ख़ान कम जो माण्हू आहे। वॾेरा जेकॾहिं शेर दिल खे पंहिंजो गुलाम बणाइण आयो ई न त इहा तुंहिंजी दिल जी उमेद कॾहिं बि पूरी न थींदी। शेर दिल, वरियल ख़ान तोखे गुलाम न दोस्त करण थो चाहे। छा असां तुंहिंजी दोस्ती जे क़ाबिल न आहियूं? शेर दिल बाबा, वरियल ख़ान तव्हांजो ख़ैर खो आहे, छो त कमदार याकूब ऐं कूड़ कॾहिं बि न साईं, कॾहिं बि न। कमदार जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त पोइ शेर दिल बि वरियल ख़ान जो दुश्मन नाहे। बाक़ी वॾेरनि जी औताक ते सलामी करण शेर दिल न कॾहिं अॻ में वियो आहे, न ई वरी ज़िंदगीअ में इहो कसो कमु कंदो। ऐं हिकु ॻाल्हि पंहिंजे दिमाग़ में विहारे छॾ त इहो सभु कुझु मूंखे ज़हर लॻंदो आहे, ज़हर। ऐं वरी कंहिंजे बि चवण ते मां कंहिंखे बि कोन मारींदुसि। दुश्मन ॿिन्हिनि जो साॻियो ई आहे शेर दिल। बालाज ख़ान खे तूं मारी दे त पोइ हिकु गोली असांजे नाले जी बि उनखे ठोकजांइ त छा थींदो तोखे? जेकॾहिं शेर दिल जी गोली बालाज खे साह खणण जो मौक़ो ॾिनो त इहा तुंहिंजी ख़्वाहिश ज़रूर पूरी कंदुसि। बसि एतिरो कमु आहे शेर दिल तो में असांजो। तूं भल असांजी औताक ते न अच। जे बालाज ख़ान मरी पियो त हिन धरतीअ तां बार लही वेंदो ऐं मुंहिंजी दिलि जो सूर बि पलिजी वेंदो। पहिरियां पंहिंजे दिलि जो सूर पलण लाइ गोली हणंदोमांसि। जेकॾहिं बची वियो न त पोइ तुंहिंजी इहा ख़्वाहिश पूरी थी सघे थी। मुंहिंजी हिकु ॻाल्हि यादि रखे छॾिजांइ ऐं पंहिंजे भाइटे पुट खे चई छॾिजांइ त शेर दिल जे सीने में शींहं जी दिलि आहे, शींहं जी। जेकॾहिं मुंहिंजी रस्ता रोक कंदा न त ईअं चीरे फाड़े छॾींदोमान। मूर्ख पोपट फ़कीर के दो चलियो चवी तू पाण चलियो तो लगी मूंखे मां चरियो आहियां तो अगरू टंगी न आहियां। लगे तो तोखे मंत्र पढ़ी फॉलो करणो पवंदो। पढ़ाए मंत्र चरियो आहियां अब्दुल्ला
अरे मंदिर मां बीने सां तुझी करामत मुझे जलाली के न जागाए न त खत्म थी वेंदे छो त पोपट फ़कीर जो पिटियल कॾहिं बि साओ न थींदो पोइ पिटन मूंखे पिटन तेरी आवाज़ ए अकुला तू पहिरियां ई पिटियल ऐं तॾहिं त अहिड़ी हालत थी मम्मू मत से टोक तो करी तेरी आवाज़ ए अकुला परे थी पिनरा मुझे जलाली की लड़का होती ओ पोपट फ़कीर हे मस्ता फ़कीरा हिनके माफ़ कर तुझी जलाली जी हिनके ख़बर न आहे हे ॾिस परे थी मने जलाली को तोखे छा चवां हेड़े फ़कीरनि सां न पिटा लुजब मूंखे तो पिनणो चवे तेरी आवाज़ अकुला डिपिक डिपिक अरे एड़ो मंतर हड़ी करे सवा भोलड़ू करे छॾदे अॻिले भोलू तो लॻो पियो आहे महबूब साईं तूं हिते छो आई आहीं हली वञे था हितां वञ जेकॾहिं कंहिं तोखे हिते ॾिठो त क़यामत थी पवंदी तुझो ही हशर तू तो वफ़ादार ही पंहिंजे मालिक जो वफ़ा जे बदिले वफ़ा मिले हा त पोइ बेवफ़ा ऐं बावफ़ा जो फ़र्क़ु कीअं थिए हा महबूब साईं मां पंहिंजी वफ़ा निभाए वेंदुसि पर तूं महिरबानी करे हितां हली वञ मुंहिंजो वर छो मारी मंठार चाची खे छो मारी मासूम जो खून मूं कोन कयो आहे महबूब साईं मुंहिंजो रब ॾिसे थो मूं हुनजे माउ जो खून अणॼाणे में कयो आहे मूं हुनखे दुश्मन सम्झी फ़ैर कयो मूं इहो सम्झियो त को दुश्मन आहे जेको क़ैदखाने जो गेट बने पियो मूं हुन ते फ़ैर कया मूंखे इहा ख़बर कोन हुई त हू सरदार शाहनवाज़ ख़ान जी ज़ाल आहे महबूब साईं तुंहिंजो कसम ही मंठार कूड़ कोन थो ॻाल्हाए तू कूड़ तो ॻाल्हाए मंठार मीर सां मुंहिंजो निकाह हुयो तो तॾहिं मीर खे मारियो तो नाहक कयो आहे मंठार नाहक कयो आहे महबूब साईं तुंहिंजे करे सिर्फ़ तुंहिंजे करे न दर जो ग़ुलाम थी गुज़ारियो आहे तुंहिंजे प्यार जो कसम जॾहिं तुंहिंजो निकाह हिन ॿार सां थियो न मूं तुंहिंजे करे इहो बि क़बूल कयो त पोइ महबूब साईं मां हुन मासूम ॿार खे छो मारींदुसि मानी खाईंदी महबूब साईं तुंहिंजे हथां सां त ज़हर बि मां खाईंदुसि तू पंहिंजे रब खे पाण जवाब ॾिनी मां पंहिंजो ॾोह तोखे माफ़ कयो हाणे तुंहिंजो ज़ंजीर खोलियां थी तू हितां हलियो वञ न महबूब साईं तोखे हिते छॾे ही मंठार पंहिंजो साह प्यारो कोन कंदो महबूब साईं तुंहिंजे करे तुंहिंजे पीउ जो ही क़ैद बि क़बूल आहे मूंखे तोखां सवा मुंहिंजी कोन सणंदी त पोइ मुंहिंजी आज़ादी कहिड़े कम जी आहे हिते मारे वेंदे मंठार तॾहिं त चवां थी त हितां निकिरी वञ हितां रब करे त तुंहिंजे अॻियां महबूब साईं मूंखे मौत अचे मन तूं चवीं त मंठार वफ़ादार हो मलार
बालाज खान कारो नांग आहे, कारो नांग। ऐं हू वेर पंहिंजो कॾहिं बि न छॾींदो। इन जे करे असांखे पंहिंजो ख़्यालु रखिणो आहे। रोशन सही सोचे मल्हार। बालाज खान पंहिंजे माण्हुनि खां या पुलिस खां असांजे मथां हमिलो ज़रूरु कराईंदो। केतिरो रोकींदो आहियां त पंहिंजा वैरी न वधाए। अड़े तूं त मुंहिंजी हिकु बि कोन थो ॿुधे शेर दिल। चाचा, दुश्मन पालण में त शेर दिल खे मज़ो ईंदो आहे, पर अहिड़ो बहादुर को दुश्मन मिले ई कोन थो। बालाज खान बालाज 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 आहे छा? पाप नगर, पाप नगर, पाप नगर, पाप नगर। रोशन, बालाज खान खे हाणे ख़बर पइजी चुकी आहे। बालाज हाणे कॾहिं बि असांजे मथां का न कंदो। उनखे ख़बर पइजी वई आहे त असां बि हाणे उन सां घटि कोन कंदासीं। मल्हार, बालाज खान कारो नांग आहे, कारो नांग। ऐं हू वेर पंहिंजो कॾहिं बि न छॾींदो। इन जे करे असांखे पंहिंजो ख़्यालु रखिणो आहे। रोशन सही सोचे मल्हार। बालाज खान पंहिंजे माण्हुनि खां या पुलिस खां असांजे मथां हमिलो ज़रूरु कराईंदो। इन जे करे टरियल आहियूं त भलो आहे। जेकॾहिं दुश्मन आयो न त उनखे ॻोठ खां ॿाहिरां ई पले वठंदासीं। बालाज खान वटि को अहिड़ो कंधार कोन्हे जेको असां सां अची छेड़ो करे। मल्हार, इन मंठार मूंसां क़ैद में वॾा कलूर कया आहिनि, कलूर। उनखे मां पंहिंजे हिन हथनि सां मारींदुमि, तॾहिं मुंहिंजी हीअ दिलि ठरंदी। ओ त रोशन जो जिन जलाद आहे, जलाद। मारे या खारे। मंठार रुगो तोसां न, पर असां सां बि नाहक कया आहिनि रोशन। वक़्तु आयो त सभु हिसाब किताब हिन मंठार खां वठंदासीं। गमदिल जे भाउ खे बि मंठार ॿधी खणी वियो हो रोशन। इहो खून बि मंठार जे खाते में आहे। ॾिसूं था, ॿ खनि इंतज़ारु कयूं था। जेकर मंठार हथ आयो त ठीकु आहे, न त बालाज खान जी औताक में घिरी मंठार खे मारींदासीं उते। रोशन, रुगो मंठार न, बालाज जो बि सिर वठणो आहे, तॾहिं असांजी जान छुटंदी। मल्हार, रुगो असांजी न, पर असांजे नसुलनि जी जान छुटी वेंदी न बालाज खान खां। इन बालाज खान जो मौत हर ग़रीब ऐं मज़लूम जे लाइ निजात आहे। ऐं ॿियो त यार शेर दिल जी का ख़बरचार वरिती अथव? ईअं न थिए जो अकेलो हू मारिजी वञे। गमदिल, शेर दिल कंधार आहे। बालाज खान जा इहे गिदड़ हुनखे कुझु बि कोन करे सघंदा। ठीकु आहे, मां सुभाणे शेर दिल ॾे वेंदुसि। तव्हां ख़्याल सां रहिजो। मतां शेर दिल मूंखे राति राहे। असां पंहिंजे ॻोठ जे लाइ रुख जी भित आहियूं। मल्हार, तूं रुगो होशियारी सां वञ। ठीकु आहे। शेर दिल पुलिस जी नज़र में आहे ऐं बालाज खान जी नज़र में बि। परेल खान वारनि सां त ठहे ई कोन थो पियो। मां कयां त छा कयां? बाबा, तूं परेशान न थींदो कर। सोट को नंढो ॿार त न आहे जंहिंखे अलॻि ॿिए जी पटी पढ़ायूं। वॾेरा वॾा ज़ालिम आहिनि, उन्हनि जी कान कढणु ज़रूरी आहे अम्मा, ज़रूरी। उन्हनि जे ॻोठ में रही उन्हनि खे ई अखियूं ॾेखारींदासीं त असांखे माफ़ कोन कंदा। बाबा, अलाह कंदो सोट खे कुझु बि न थींदो। तूं पंहिंजे दिलि में वहम न वधाए। तुंहिंजे हथनि में जॾहिं हथियार थो ॾिसां न त जिस्म ॾकी थो वञे शेर दिल। चाचा, मर्द जा सवें सजण ऐं हज़ारे दुश्मन हूंदा आहिनि। शेर दिल जा त सजण आङुरियुनि ते ॻणण जेतिरा, बाक़ी हज़ारे वेरी न।
उन जे करे हथ में हथियार खयूं था। केतिरो रोकींदो आहियां त पंहिंजा वेरी न वधाए। अड़े तूं त मुंहिंजी हिक बि कोन थो ॿुधे शेर दिल। चाचा, दुश्मन पालण में त शेर दिल खे मज़ो ईंदो आहे, पर अहिड़ो बहादुर को दुश्मन मिले ई कोन थो। बालाज खान बालाज 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 आहे छा? शेर दिल चाहे न त इन बालाज खे लोह जा चणा चबराए छॾे, रत जूं उल्टियूं कराईंदोमांसि। मां उन जे सीने ते लत रखी उन जे साह जी तंदी छिनी छॾींदुसि। तव्हां बालाज खे कंधार सम्झी वठाओ। बालाज कायर आ चाचा, कायर, कंधार न। तोट बालाज जहिड़ा 100 ॼणा गॾिजी बि शेर दिल जी तरी पटे कोन सघंदा, छो त शेर दिल जे सीने में शींहं जी दिल आहे, शींहं जी। भले कुछ भी आहे, पर असां त ग़रीब आहियूं न, हुननि खे मुंहुं कोन ॾेई सघंदासीं। बालाज जहिड़ा 100 माण्हू गॾिजी शेर दिल जी तरी पटे कोन सघंदा। रुक बि थी पवंदा मुंहिंजे अॻियां। बालाज वेचारो त मिट्टीअ जो माण्हू। पाप न गए, पाप न गए।